कराची में ज़हीर अहमद मेमन जी रिपोर्ट पहुंचो पियो। चीफ मिनिस्टर सिंध के मोहम्मद ख़ुसूसी MP मोहम्मद सलीम बलोच सिंध जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो दौरो कयो। हुन पंहिंजे दौरे दौरान सोसाइटी के मुअज़्ज़िज़िन ख़ालिद मंगी जे अमणे सिकंदर जमाली जे लाॾण ते वाटसन सां ताज़ियत कई ऐं ताज़ियती गजाणी खां पोइ नाले वारे वकील एडवोकेट सिकंदर शह जी रिहाइश खाते सोसाइटी के मुअज़्ज़िज़िन सां गजाणी कई। इन मौके ते सोसाइटी जो सदर अली मोहम्मद भाणो अब्दुल सत्तार नूरानी ज़हीर जोखियो डॉक्टर फारूक सेठार अली मुराद चांडियो अज़ीज़ शेख हसन आवला अबड़ो सोहेल जतोई ऐं ॿिया मौजूद हुआ। MP सलीम बलोच सोसाइटी के मसइलनि बाबति ॼाण वरिती। हुन ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जूं तकलीफ़ुनि खे चङी रीति महसूस करे थी। उन्हनि जे हल लाइ जोगा क़दम खया पिया वञनि। जल्दी सोसाइटी में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो। हुन चयो त सोसाइटी जो अवाम हमेशह पीपल्स पार्टी सां वफ़ा कई आहे ऐं हाणे असांखे पंहिंजो फ़र्ज़ु निभाइणो आहे। उन खां अॻु सोसाइटी जे मुअज़्ज़िज़िन MP सलीम बलोच जो शानदार आदर कयो। खेसि सिंध जी रिवायती सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया।